अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू इशू में भली कार आऊं आहियां दानिश खुश अवां खे ख़बर ॾींदा हलूं त दादू में म्यूनिसिपल इंतज़ामिया जी नाअहली सबब दादू शहर गंदगी जे वर चढ़ी वियो आहे। कामूरा करप्शन में रुधल आहिनि, जे सबब शहरी ॿिटे अज़ाब में मुब्तला थी विया आहिनि। अवां ताईं ख़बर पहुचायूं पिया त दादू में किचिरो खणण वारी करोड़े रुपयनि जी मशीनरी ख़राब थियल आहे। अवां ताईं ख़बर पहुचायूं पिया त दादू जे हर कुंड खां शहरियुनि पारां शिकायतुनि जो अंबार लगाए छॾिया आहिनि। शहरियुनि पारां दादू इशू खे किचिरे जे ढेरनि जूं वीडियो भरे मोकिलियूं वयूं आहिनि। उहे बि अव्हां खे स्क्रीन ते ॾेखारींदासीं। दादू इशू जी ते दादू में जेके म्यूनिसिपल इंतज़ामिया आहे उहा बग़ैर CMO जे हलणु लॻी आहे। एडमिनिस्ट्रेटर मोहम्मद अली बलोच पारां शहर में सफ़ाई बाबति को बि नोटिस न वरितो आहे, जे सबबि हर पासे गंदगी जा ढेर लॻी विया आहिनि। दादू जे किचिरो खणण वारी जेका मशीनरी आहे म्यूनिसिपल इंतज़ामिया जी उहा पिणु केतिरे अरसे खां ख़राब पियल आहे। हिन वक़्तु असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे असांजो दादू इशू जो ब्यूरो चीफ राजा अल्ताफ़ अब्बासी। उन खां मालूम कंदासीं त छा तफ़सील आहिनि। राजा, आगाह कजो, दादू जो जेका मशीनरी आहे किचिरो खणण वारी केतिरे अरसे खां ख़राब आहे ऐं छा सूरत हाल आहे हिन वक़्तु तव्हां उते मौजूदु आहियो? जी महिरबानी दानिश, तव्हां असांखे लाइन ते खयो। मां दादू जे शहरनि खे ॾेखारणु चाहियां थो त हिनमहिल असीं म्यूनिसिपल ऑफिस जे अंदरि मौजूदु आहियूं, जिथे म्यूनिसिपल खे मिलियल जेके मशीनरी आहे जंहिंमें ट्रैक्टर ट्रालियूं आहिनि, फायर ब्रिगेड्स आहे, लोडर रक्षा आहिनि ऐं ॿियूं जेके मशीनरियूं आहिनि उहे हिते ख़राब पियल आहिनि। मुंहिंजे पोयां तव्हां ॾिसी सघो था त हीअ जेके लोडर रक्षा आहिनि, इहे लोडर रक्षा जेके आहे दादू जी आवाम जी सहूलियत जे लाइ हिननि खे ॾिना विया हुआ। त हिन लोडर रक्षनि जे ज़रिए जेके आहिनि मुख़्तलिफ़ पहाड़नि में जिथे ट्रैक्टर ट्राली जेको आहे अंदरि घिटियुनि में नथी वञी सघे उते रक्ष जेको आहे लोडर रक्षो वञे ऐं उतां गंद किचिरो जेको आहे उहो खणी ऐं कंहिं जेको आहे सो जॻह ते फिटी करे ईंदो। पर बदकिस्मती सां चवणो थो पए त हीअ जेके लोडर रक्षा आहिनि तमामु जो तमामु जेके आहिनि हिनमहिल ख़राब थी चुका आहिनि। ऐं मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त दादू जो जेको एडमिनिस्ट्रेटर आहे म्यूनिसिपल मोहम्मद अली लुंड, उहो ऐं अॻूणा जेके CMOs जेके रहिया आहिनि उहो ऐं जेको स्टोर कीपर आहे उन समय जेको आहे हिन लोडर रक्षनि ऐं मशीनरी जो जेके मेंटेनेंस जो जेको जेकी बजट आहे उहा रखी वेंदी आहे हर महीने, ऐं उहा बजट जेकी आहे कागज़ी कार्रवाई में ॾेखारे ऐं करोड़ रुपयनि जी जेको आहे करप्शन कई वेंदी आहे। हिनमहिल तव्हांखे जेको आहे असां इहो ॾेखारींदासीं, नाज़रीन खे ॾेखारींदा हलूं त जेकी असां दादू शहर जे अंदरि जेकी सर्वे कई आहे दादू जा जेके शहरी आहिनि उन्हनि जेको आहे असांखे वीडियो ठाहे मोकिलियूं आहिनि। अचो त नाज़रीन खे उहा ॾेखारियूं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, हीअ आहे गली शफ़ी मोहम्मद चना स्ट्रीट, वार्ड नंबर 21 ऐं सूरजाबाद मोहल्ला दादू। साईं जन हीअ ॾिसो तव्हां दोस्तों, हीअ केॾो गंद आहे। हिन में बिल्कुलु जेको आहे सो हिन गलीअ में एतिरो गंद हूंदो आहे, सॼी गली गंद सां भरियल आहे। मां परते वञी तव्हांखे कुझु टुकड़ा ॾेखारियां थो। तमामु घणी गंद में भरियल आहे। हीअ तमामु घणी हालत आहे गंद जी। ॾिसो नालियूं भरियूं पियूं आहिनि। हीअ ॿी नाली आहे जेका सॼी भरी पई आहे गंद सां। सॼो पाड़ो गंदगी जो ढेर लॻल आहे। बिल्कुलु वॾा ढेर लॻल आहिनि, टुकड़नि टुकड़नि ते गंद आहे पूरो। हीअ नालियूं भरी पियूं आहिनि, गंदगी जो ढेर आहे। नाज़रीन, ही दादू UC1 वार्ड नंबर 10 इज़त सां गॾु जेका गली आहे ही केतिरनि ई महीननि खां सफ़ाई न थी आहे। ॾिसी सघो था ही नालियुनि जो हाल आहे। गंदगी जा ढेर UC1 वार्ड नंबर 10 इज़त हाउस सां गॾु नज़द गली आहे। ही हालत आहे गंदगी जी। ही दादू शहर जे वार्ड नंबर 11 चुमरा कॉलोनी, बुरोई कॉलोनी। गंदगी जा वॾा वॾा ढेर मौजूदु आहिनि ऐं सफ़ाई न पई थिए। तमामु वॾी गंभीर सूरत हाल आहे। म्यूनिसिपल जी करोड़नि जी बजट आहे, पर दादू शहर जा अहम इलाइक़ा आहिनि जेके खंडर बणिजी चुका आहिनि। असीं दादू जे चूंडियल नुमाइंदनि MNA हुजनि, MPS हुजनि, उन खां मुतालबो कयूं था त शहर जी सफ़ाई कराई वञे, रोड रस्ता नाला तइमीर कराया वञनि। ही ड्रेनेज जी सूरत हाल ॾिसो, खाटी न पई थिए। महीननि जा महीना गंद बीठो रहियो आहे। नोटिस वरितो वञे, शहरनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। गुज़िरियल 2 महीननि खां असां मुसलसल म्यूनिसिपल कमेटी जे इख़्तियारनि खे, उन्हनि जे सेक्रेटरीनि खे बि माना बार बार चई चुका आहियूं त अदा हिन घिटी जी सफ़ाई कराई वञे। जॾहिं त हुकूमत पाकिस्तान जो इहो ई आहे त सिहत नसब ईमान आहे, उन जे बावजूद बि हिन घिटीअ जी न सफ़ाई कराई वञे थी, न को अहिड़ो माण्हू ई अचनि था जेको घिटीअ जी सार सफ़ाई कई वञे। जॾहिं बि असां हिननि खे बार बार फ़ोनूं कयूं, उन जे बावजूद बि
केरु अचण लाइ हिन घिटी में तयारु न आहे। असां DC दादू खां ऐं आला इख्तियारनि खां मुतालबो था कयूं त फौरी तौर ते सो मोटो एक्शन वठी हिन घिटी जी सफ़ाई, हिन घिटी छा पर सॼे शहर जी सफ़ाई कराई वञे, न त ॿी सूरत में ही शहरी सराप आहे एहतिजाज बणिजी वेंदा। जी नाज़रीन, तव्हां जेका सो असांजे तरफ़ां कयल सर्वे ॾिठी ऐं दादू शहरनि पारां जेके मोकिलियल फुटेज हुया जेके दादू शहर अंदरि गंदगी आहे उन बाबति तव्हां सर्वे रिपोर्ट ॾिठी ऐं इन मां इहो साबित थिए थो त दादू शहर जेको आहे उहो मुकमल तौर ते गंदगी जे भर चढ़ियल आहे ऐं दादू जे जेको एडमिनिस्ट्रेटर आहे मोहम्मद अली लुंड उन तरफ़ां जेके कयल जेके दावाऊं आहिनि उहे जेके आहिनि इहे इन जो मुंहुं बोलतो जेको आहे सबूत आहिनि त दादू शहर जेको आहे मुकमल तौर ते गंदगी जे भर चढ़ियल आहे। दादू जा जेके शहरी आहिनि उहे आला जेके हुकूमत आहिनि, वज़ीर आला सिंध आहे ऐं बलदियाती मिनिस्टर आहिनि ऐं मौजूदा जेको असांजो सिटिंग MNA ऐं MP आहिनि उन्हनि खां जेको आहे मुतालबो कनि था त जेके दादू शहर अंदरि गंदगी आहे उनखे बि जेको आहे साफ़ सुथिरो रखियो वञे। इन खां अलावा मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जेको दादू जो मौजूदा CMO हुयो शफ़ी मोहम्मद भुट्टो उनजो कुझु ॾींहं अॻु जेको आहे दादू शहर अंदरि ऑर्डर थियो हुयो, पर बदकिस्मत सां इहो चवणो थो पए त जेके असांखे ज़रियनि मां मालूम थियो आहे त दादू DC ऑफिस में MPA पीर मुजीब लक जी हिकु मीटिंग रखी वई हुई, जंहिं मीटिंग में जेको आहे सो शफ़ी मोहम्मद भुट्टो न वञण जे करे उनजी जेको आहे बदिली कराई वई आहे। इहा तमामु बदकिस्मत जी ॻाल्हि कई थी वञे त जेके नुमाइंदा जेके आहिनि असांजा MPA MNA उन्हनि जी मीटिंगुनि में अगरि ऑफिसर शिरकत नथा कनि त उन्हनि जूं बदिलियूं कयूं थियूं वञनि। इहा जेको आहे त तमामु बेहिसी जी ॻाल्हि आहे त दादू जा MPA बि अहिड़ी लेवल जी जेके आहे इंतकामी कार्रवाई करे सघनि था। दादू जा जेके शहरी आहिनि उहे मौजूदा हुकूमत खां इहो मुतालबो रखनि था त दादू शहर खे जल्द खां जल्द साफ़ ऐं सुथरो कयो वञे। जी दानिश। वॾी महिरबानी राजा अल्ताफ़, अवां आगाह कयो। नाज़रीन, ख़बर हुई दादू में हर तरफ़ गंदगी जा ढेर लॻी विया आहिनि। 3.25 करोड़ रुपया म्यूनिसिपल इंतज़ामिया जी बजट हुजण बावजूदि शहरी सफ़ाई खां महरूम आहिनि। हर पासे किचिरे जा ढेर लॻी विया आहिनि। किचिरो खणण वारी जेका मशीनरी आहे उनजी हालत रहम जोगी आहे। मशीनरी करोड़े रुपयनि जी ख़राब बीठल आहे, जंहिं सबबि शहर जा जेके मुख्य इलाइक़ा आहिनि उन्हनि में किचिरे जा ढेर लॻी विया आहिनि। म्यूनिसिपल इंतज़ामिया जी नाअहली सबबि दादू शहर शहरी भिटे अज़ाब में मुब्तला थी विया आहिनि। जॾहिं कामूरा आहिनि उहे करप्शन में रुधल आहिनि। हिन वक़्तु म्यूनिसिपल इंतज़ामिया जी जेका चार्ज उहा एडमिनिस्ट्रेटर मोहम्मद अली बलोच वटि आहे, उहो पिणु शहर में सफ़ाई कराइण में मुकमल तौरु नाकाम नज़र अचे पियो।